हिक पाड़े जी औताक में अची कुछ पाड़ेसरी गॾु थिया। सभु ॾाढा उन्ही सोच में ॿुॾल हुया ऐं हर हर औताक जे दर ॾांहुं पाड़े जे चङे मुड़ुस जे अचण लाइ झातियूं पए रहिया हुआ जो ओचितो वताए फ़क़ीर अची सलाम कयोनि। किन जवाब में वालेकुम सलाम चयो, किन जा मुंहं ख़राब थी विया। वतायो वेठलनि जे विच में अची ज़ोरीअ जाइ ठाहे वेठो। एतिरे में पाड़े जो चङो मुड़ुस बि अची कड़कियो ऐं पोइ हिकु हमराह फ़रियाद वारे अंदाज़ में चङे मुड़ुस खे चयो त साईं, पाड़े वारी माई जुना वॾो किन कयो आहे, जेको थो ओपरो सोपरो अचे धू घर में, ऐं हाणे असांजा ॿार बचा बि ओड़े पाड़े में अचनि वञनि था। सो तव्हां पाण सोचियो उन्हनि ते केतिरो न बुरो असरु पवंदो। ॿियो हमराह चवणु लॻो, साईं, इन माईअ जो जॾहिं खां मुड़ुसु मरी वियो आहे तॾहिं खां माईअ घर खे दुकान करे छॾियो आहे। असां मौलवी साहब खां लिखत में फ़तवा वरिती आहे त अहिड़ी किनी औरत ऐं उन जी जवान धीअरुनि खे शरीफ़ माण्हुनि जे पाड़े में रहण जो को बि हक़ु नाहे। असां ॻाल्हायूं त कंहिं सां ॻाल्हायूं, हुजेनि जो को मर्द माण्हू त खणी ॻाल्हायूं बि। तव्हां चङा मुड़ुस आहियो, बसि इन्हनि खे निकाली ॾियो त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। वतायो सभु हाल अहिवाल वॾे ख़्याल सां ॿुधी रहियो हो। चङे मुड़ुस चयो, हा यार, हमज़ो पंहिंजे सिर ॾाढो मिसकीन ऐं शरीफ़ माण्हू हुयो। वीचारे खे बेगुनाह मारे विधुनि ऐं ॾाढनि मुड़ुसनि खून जो हिसाब किताब बि कोन ॾिनुनि। पर हाणे हिननि माउ धीरनि असांजे पाड़े खे वॾो बदनाम कयो आहे। ज़रूरु कुझु करिणो पवंदो। जे असांजो चयो मञे न लॾनि त पोइ पुलिस खां पादर हणाए था कढूं। वताए खे असुलु ॻाल्हाइण लाइ वट थिए पिया। नेठि उथी बि ॻाल्हाइण लॻो, अबा, मां बि हिन शहर जो आहियां, तव्हां ॻाल्हाइण ॾियो न ॾियो, मां ॻाल्हाईंदुसि। भला एतिरो त ॿुधायो, उन घर जो मर्द जो मरी वियो त तव्हां मंझां कंहिं उन्हनि वेचारनि न्याणियुनि जी का सार संभाल लधी, को राशन पाणी, को लटो कपिड़ो, का बीमारी बरीअ में कमु आयो न? भला ॿुधायो, जीअं तव्हांखे बुख लॻंदी आहे तीअं उन्हनि खे न लॻंदी हूंदी? कुझु शर्म कयो, कुझु ॿेली हयाउ कयो। अड़े, जेकॾहिं पाड़े जा अधु माण्हू बि इन्हनि खे अलाह नाव जी मानी टे वेला ॾियनि हा, को पंहिंजाइप वारो रवैयो रखनि हा, त इहे मायूं को अहिड़ो रस्तो अख़्तियार कनि हा छा? असुलु कोन कनि हा। रही ॻाल्हि मुला जी फ़तवा वारी, अड़े, इन मुला खे त मूं वटि वठी अचो, पेट त फाड़ियांसि। तव्हांजो उन मुला खे खाराए खाराए कुहो बणाए छॾियो आहे त उहो तव्हांखे को मूं जहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए पंहिंजो सणभो टुकुर विञाईंदो? तव्हां सभु जेकी हिते इज़त ऐं गैरत जा पटका ॿधी अॼु मासूम औरतुनि जे ख़िलाफ़ु गॾु थिया आहियो, कॾहिं मुला खां पाड़े वारनि जे हक़नि बाबति तक़रीर ॿुधी अथव? अड़े, जेकॾहिं मुंहिंजो वसु पुॼे न त तव्हां जहिड़नि गैरती मुड़ुसनि जा ॿेड़ा भराए समुंड मुंहुं करे छॾियां। हलिया आहिनि मुछूं वटे वीचारनि बेपोहच बुखायल औरतुनि खे पाड़े मां निकाली ॾियणु। ईअं चई वतायो उथियो ऐं वेंदे वेंदे वेठलनि खे ॿुॾी मरण जहिड़ो कंदो वियो। अड़े, अलाह न करे जो तव्हांजे घर जा मर्द मरी वञनि ऐं पोइ तव्हांजा रूह अची पंहिंजे घर जा हाल ॾिसनि। वताए जे वञण खां पोइ सभु माण्हू हैरान परेशान ऐं पिशेमान थी हिक ॿिए खे ॾिसण लॻा।